मुफ्ती साहब असांजे ॻोठनि में अॼु बि हिकिड़ो सिस्टम हलंदो आहे जंहिंखे आधियारो सिस्टम चवंदा आहिनि। उन में हिकु माण्हू गाबी या बकरी या ॿियो को जानवर ख़रीद करे ॿिए माण्हू खे ॾींदो आहे ऐं ॿियो माण्हू उन जानवर जी सार संभाल चारो डांदरी वग़ैरह कंदो आहे। जॾहिं उन जानवर जा बचा थींदा आहिनि त उहे ॿई धुरियूं पाण में अधो अधु या तय थियल हिसे मुताबिक़ वराए वठंदा आहिनि। सवाल इहो आहे, छा अहिड़े आधियारो सिस्टम में शरीयत मुताबिक़ शराकत या सौदेबाज़ी सही आहे? जीअं सुवाल में तव्हां ॿुधायो अहिड़े ई तरीक़े ते ज़रूरी नाहे त मादी जानवर ॾिजे, नर जानवर बि ॾिबो आहे। जीअं क़ुर्बानी जा ॾिहाड़ा जॾहिं वेझा ईंदा आहिनि या उन खां पहिरियों, उन में मक़सदु इहो हूंदो आहे त इन खे विकिणे करे जानवर खे जेकी मिल्कियत ईंदी, जेकी क़ीमत ईंदी, उहा अधो अधु तक़सीम कंदासीं। बहरहाल इहो असां ॾे जेको अधियारो सिस्टम इहो राइज आहे, शरई तौर ते इहो सिस्टम जाइज़ नाहे जहिड़े तरीक़े सां असां ॾे कयो वेंदो आहे। वजह इन जी इहा आहे जो जेको जानवर जो मालिक आहे, इन सूरत में जानवर उन जी मिल्क रहंदो आहे, उन जी मिल्कियत रहंदो आहे ऐं जंहिंखे ॾिनई सार संभाल लाइ, उन जो गाह पटर उन खे खाराइण लाइ, सार संभाल लाइ, त उहो हिकिड़ो मुआवज़े मज़ूरी ते कमु करे रहियो आहे। हाणे जॾहिं मालिक जानवर जे मालिक उन खे नफ़े में मुनाफ़े में शरीक करे छॾियो त जेकी मज़ूरी उहा तय न थी। हालांकि मज़ूरी जे अंदरि ज़रूरी आहे त तय हुजणु ज़रूरी आहे। इन खे शरीयत जी इस्तिलाह में शिरकत फ़ासिदा चइबो आहे त इहो जेको तरीक़ो आहे, इहा नाजाइज़ शिरकत आहे, इहा पार्टनरशिप दुरुस्त नाहे, सही नाहे। अलबत्ता इन खे सही करण जो तरीक़ो मौजूदु आहे। हिकिड़ो तरीक़ो इन जो इहो आहे त मिसाल हिकु जानवर ₹1,00,000 जो आहे त मालिक छा करे त उन में अधु हिसो 50% शेयर उन जो मालिक ठाहे छॾे, जंहिंखे सार संभाल ॾे थो उन खे मालिक ठाहे। कीअं मालिक ठाहींदो? उन खे चए त मूं पंहिंजे जानवर जो अधु हिसो 50,000 में तव्हांखे विकिरो कयो। उहो क़बूल करे इन खे। हाणे इहो सौदो उधार करे, छो त अगरि 50,000 चवंदो त साम्हूं वारो त वीचारो ग़रीब हूंदो आहे, ॻोठाणो हूंदो आहे, उहो 50,000 किथां आणींदो? त पोइ उधार जो मुद्दो तय कनि त मूं तव्हांखे ही गाबो, ही पाॾो या हीअ बकरी तव्हांखे 50,000 में तव्हांखे मूं हिन में शरीक कयो 2 सालनि जी ओधर ते। मसलन उन्हनि खे 2 सालनि जो मुआइदो करिणो आहे, 2 सालनि खां पोइ जानवर खे विकिरो कंदा या जानवर, त ईअं चए। हाणे छा थियो जो इन जानवर में 2 पार्टनर थी विया, 2 मालिक थी विया। जेको असुल मालिक हो उन जी मिल्कियत अधु थी वई ऐं जेको सार संभाल कंदो उन जी मिल्कियत में इन में छा थी वई? अधु थी वई। हाणे जॾहिं इहा मिल्कियत अधु थी वई त हाणे उहे शइ में शरीक थी विया, यानी भाङेवार थी विया, उन्हनि जो हिसो थी वियो। हाणे इन ते जेको ख़र्च पको ईंदो उहो ॿिन्ही ते लाज़िम थींदो ऐं इन जानवर मां जेको मुनाफ़ो ईंदो, मिसाल मादी जानवर इन फर पैदा कयो, बचो पैदा कयईं, उहो विकिरो थियो त उहो ॿिन्ही में बराबरि तक़सीम थींदो। या इन जानवर खे ई विकिणे छॾियनि त विकिणण खां पोइ जेको आहे उहो ॿिन्ही में बराबरि तक़सीम थींदो। सो शरई जाइज़ तरीक़ो इहो आहे। हाणे इन में हिकिड़ी ॻाल्हि आहे त जॾहिं उन खे अधु हिसो विकिणियो त उहा रक़म त न वरिती आहे, उहा त 2 सालनि खां पोइ वठणी आहे। त उन में 2 रस्ता आहिनि। हिकिड़ो रस्तो त इहो आहे त मिसाल जे तौरु पहिरियों ₹1,00,000 जो जानवर हो, 2 सालनि खां पोइ 2 लख रुपयनि में विकिरो थियो त उहे ₹1,00,000 पंहिंजी जेको कैपिटल सरमायो आहे उहो अलॻि कंदा ऐं ₹1,00,000 मुनाफ़ो तक़सीम करे छॾींदा। ॿियो तरीक़ो इहो आहे त साम्हूं वारे खे विकिणे छॾे हिसो, पर विकिणण खां पोइ इहो शर्त न हुजे, कंडीशन न हुजे, विकिणण खां पोइ पंहिंजी रिज़ा सां उन खे रक़म मुआफ़ करे छॾे। हिकिड़ो इहो बि तरीक़ो आहे। अहिड़े ई तरीक़े सां हिकिड़ो ॿियो तरीक़ो इहो बि आहे त विकिणण जे बजाए उहो अधु हिसो उन माण्हू खे जेको सार संभाल कंदो उन खे गिफ्ट करे छॾे त हिन जानवर जे अधु हिसे में मूं तव्हांखे गिफ्ट करे छॾियो, हिबा करे छॾियो। हाणे उहो गिफ्ट ज़रिए बि
इन शइ जो इन जे अंदरि भाङेवार थी वियो, अध हिसे जो मालिक थी वियो, इन ते जेको ख़र्चु ईंदो उहे बि ॿई पाण में तक़सीम कंदा कढंदा ऐं बाक़ी जेको मुनाफ़ो थींदो उहे बि पाण में तक़सीम कंदा। त शरई तौरु इहो तरीक़ो थींदो। आम तौरु जेको असां ॾे हलंदो आहे इहो तरीक़ो जाइज़ नाहे। असां मुस्लमाननि ते लाज़िम आहे त शरीयत जे मसलनि ते अमल कयूं, पंहिंजो अकुलु हलाइण जे बजाए। ऐं ॾिसो न त इहो तरीक़ो राइज आहे, थिए थो, पर असां तव्हांखे जेके ॿ तरीक़ा ॿुधाया इहे सिंपल आहिनि, इन्हनि में का वॾी फारसी न आहे त तव्हांखे ॿियो कमु करणो थो पए। जहिड़े टाइम तव्हां पाण में मुआइदो कयो था, एग्रीमेंट कयो था, उन में ई जॾहिं तव्हां पाण में इहो तय करे छॾींदो जेको तव्हांखे तरीक़ो ॿुधायो, त तव्हांजो हिकिड़ो कमु शरीयत जे मुताबिक़ थी वेंदो। तव्हां शरीयत जी मुखालफ़त या शरीयत खां हटी करे कमु करण खां बची वेंदो। सोशल मीडिया सिंधी दावत इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।